तरक़ी पसंद पार्टी ऐं उन जे शहीद महबूब जे भाइरनि ऐं समूरनि साथियुनि खे माण्हुनि खे न पीपल्स पार्टी खपे थी, न इमरान खपे थो, न लीगूं खपनि थियूं। सिंध जे माण्हुनि में अॻिते निकिरणु खपे। नओं ख्वाब इहो आहे त तूं ठट्टो मीरपुर बठोर में शहीद महबूब शाह जी टी वरसी संदसि आख़िरी आरामगाह में मुनक़िद कई वई, जंहिंमें SDP ऐं मीरपुर बठोरे जे अवाम वॾे अंग में शिरकत कई। उन दौरान SDP जे अॻुवान डॉक्टर कादिर मक्सी शिरकत कई ऐं उन मौक़े ते डॉक्टर कादिर मक्सी ख़िताब कंदे चयो त महबूब शाह हिकु अज़ीम इंसान हो ऐं हू कॾहिं बि कंहिंजे अॻियां न झुकियो, आख़िरकार वञी मिटी में मिलियो। हू हिकु बहादुर माण्हू हो ऐं वधीक न चयो त मुंहिंजी उहा कोशिशि आहे त सईद ऐं शोरनि जे पाण में ठाह थिए त जीअं वधीक नुक़सानु न थिए ऐं मुंहिंजी ॿिन्ही धुनी जी वॾनि सां ठाह लाइ ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं अव्हां कोशिशि करियो त हिननि जो ठाह थी वञे। डॉक्टर कादिर मक्सी वधीक चयो त पहिरीं पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई, उन खां पोइ इमरान ख़ान जी गवर्नमेंट आई आहे, जंहिंखे का ख़बर न आहे त गवर्नमेंट कीअं हलंदी। हिन 20 करोड़ अवाम खे तबाह करे छॾियो आहे। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV, ठट्टो।